नाज़रीन, सिंध जे मुक़दमे में अॼु जेको असांजो महिमान आहे डॉक्टर सफदर अब्बासी। ब्रेक खां अॻु असांजी ॻाल्हि पई हली सिंध जी सियासत, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, सईद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी अवामी सियासत जे हवाले सां। डॉक्टर साहब ॻाल्हि पई की सईद ज़ुल्फ़िकार भुट्टो जे हवाले सां मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि जीअं मां चयुमि त जीअं भुट्टो साहिबु पाण खे डी क्लास करे पाण खे चई जेको हेठियों तबिक़ो उन सां आइडेंटिफाई कयईं ऐं उन सां जेको आहे सो सियासत कयईं, उनजी सियासत कयईं। ओड़ी तरह मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे बारे में मां इहा ॻाल्हि पई चवण जी कोशिशि कयां त हुनजी सियासत या हुनजी जेका लीडरशिप हुई उहा रुॻो इन करे न ई त उहो ज़ुल्फ़िकार भुट्टो जी थी हुई, पर हुनजी पंहिंजी हिकिड़ी जदोजहद हुई ज़ियाउल जे मार्शल जे ख़िलाफ़ु, हेॾो डिघो अरसो एक्ज़ाइल में, डिघो अरसो जेलुनि में, ऐं जेका हुन सियासत कई बुनियादी तौर ते उनखे हू आइडेंटिफाई कयो पाण खे हिन मुल्क जे आवाम सां। ऐं उनजे करे जेको आहे सो मोहतरमा वापसि आहे 18 अक्टूबर ते। हिन जे हेॾे सारे वॾे हादसे खां पोइ बि 18 अक्टूबर ते जेको थियो हुन पंहिंजी जदोजहद खे कंटिन्यू कयो, जो अॼु असां में न आहे रही। पर बुनियादी तौर ते मुंहिंजी नज़र में हुनजी सियासत या हुनजी जेका लीडरशिप हुई उहो इन जे करे जो हुनजा पंहिंजा क्रेडेंशियल्स आहे। अॼु जेका मां ॻाल्हि करण जी कोशिशि करे रहियो आहियां त सवाल इहो थो पैदा थिए त असां सियासी जमात आहियूं न, हिकिड़ी सियासी जमात जे अंदरि इख़्तिलाफ़ बि थींदा आहिनि, हिन में का ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। मां सम्झां थो हिन महिल पार्टी जी बहितरी बि हिन में आहे त जेके माण्हू जेका पेंट अप फ्रस्ट्रेशंस बि आहिनि, जेके पार्टी वारा छो था चाहिनि त बहितरी थिए, पाण में विढ़ंदा वञनि था, इख़्तिलाफ़ात, नवां माण्हू अॻियां अची विया, अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू जेके हुनजो वटे ते नालो बि कोन अॻियां अची विया, अल्टीमेटली उहिदनि ते वेठा आहिनि सभु। मुंहिंजी नज़र में बुनियादी ॻाल्हि इन जी जेका बि ठीकु करण जो मसइलो आहे, मां अञा ताईं बि हुनजो ओनस मां सम्झंदुसि त दादा इहे सभु पाण ते आहे त हू कहिड़े नमूने हिन पार्टी खे हराइण था चाहिनि पिया। छाजे करे जो हिकिड़ी ॻाल्हि हुनखे हमेशह जेको आहे ज़हन में रखणी पवंदी त हुननि जी पंहिंजी हिकु सीरियस फ्लॉज़ आहिनि, हुनजी पंहिंजी जेका शख़्सियत आहे उन में सीरियस फ्लॉज़ आहिनि। ऐं मां सम्झां थो त हुनजी जेका पंहिंजी कैपेसिटी आहे ऐं पंहिंजी हुनजी जेके लिमिटेशन्स आहिनि, जेके ॻाल्हियूं हुननि सां पाण सां मनसूब आहिनि, उनजे करे हुनखे पाण खे बहितरु हुनजे लाइ मां सम्झो सूरत हाल इहा रहे आहे। इहो शुरू वारे ॾींहंनि में मां नथो सम्झां त हाणे केतिरो जेको आहे सो इफेक्टिवली हुनखे पाण खे उहो चेंज करे था सघनि, पर जॾहिं इहा शइ हेॾी सारी वॾी जेको आहे सो भार जॾहिं हुनजे कुल्हनि ते आयो, मुंहिंजी नज़र में बुनियादी तौर ते उन महिल हुनखे इहो डिसाइड करणो खपे आहे त भाउ हिन सियासी पार्टी खे एज़ अ सियासी पार्टी सां हलायूं, हिनखे को पर्सनैलिटी कल्ट ॾियण जी कोशिशि न कयूं। मोहतरमा जे दौर में जिन माण्हुनि खे मोहतरमा परते करे छॾींदी, की क्रिमिनल टाइप जा माण्हू हुया जेके बिल्कुलु साइड ते हुया ऐं उनखे जेके पछाड़ी वारे ॾींहंनि में वेझो आंदा विया, सिक्योरिटी जे नाले ते मुख़्तलिफ़ नालनि ते वेझो आंदा विया, त अव्हां सां मोहतरमा गॾु त मोहतरमा जा कहिड़ा कमेंट्स हूंदा त हिनखे माण्हू क्रिमिनल माण्हू वेझो अची विया, अव्हां वेझो बि रहिया, त जेके कमेंट्स हुया मोहतरमा के ख़दशा हुया? ॾिसो, मां यकीन जेको आहे जॾहिं मोहतरमा वापसि आई त जेकी बि सूरत हाल मुल्क में हुई, ख़ासि तौर ते टेररिज़म ऐं दहशतगर्दी जे हवाले सां, त उहे ख़दशा त हुनजे ज़हन में बिल्कुलु मौजूदु आया। पर मां इहो चवंदुसि को पंहिंजनि माण्हुनि जे हवाले पंहिंजनि माण्हुनि जे हवाले सां को ख़दशा त मां सम्झां थो उनजो कॾहिं मोहतरमा इज़हार कोन कयो ऐं पाण में वेठा आहियूं, असां बि कॾहिं हिन ॻाल्हि जो ख़दशे जो इज़हार कॾहिं कोन कयोसीं। पर हाणे सुवालु इहो पैदा थिए त इहा हिकिड़ी वाक़ियो अहिड़ो आहे जंहिं यकीननि मां सम्झां थो त शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं हीउ मुल्क घणो अरसे ताईं जेको आहे सो इन जा नतीजा भोॻे, ऐं इन जी जेके रिप्रकशन्स आहिनि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी शहादत जूं, उहे शायदि अञा रिप्रकशन्स शायदि हिन मुल्क में मोहतरमा आसिफ़ जा पाण में इख़्तिलाफ़ात बि काफ़ी डिघो अरसो रहिया, अव्हां ऐं अव्हां जी घरवारी नाहिद खान वेझो रहिया बिल्कुलु हिकिड़े फैमिली मेंबर सां गॾु, उन इख़्तिलाफ़ात जो सबबु छा हुओ, कहिड़ी क़िस्म जा इख़्तिलाफ़ात आहे? डिघो अरसो हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण बि बंदि रहियो हुनजो, मुक़दमो आहे, इहे कीअं मां ॻाल्हाईंदो? इहो तमामु हिकिड़ो पर्सनल क्वेश्चन आहे, मां नथो सम्झां त जेको आहे हिकिड़ो खुली ॻाल्हाइणु खपे। को डिघो अरसो इख़्तिलाफ़ रहियो, को दौर अहिड़ो रहियो जो ॿई पाण में ॻाल्हाइण ॿोलाइण तयारु कोन, हिकु फ़ोन ते बि ॻाल्हाइण तयारु न। मां सियासी ॻाल्हियुनि जे हवाले सां त जेको आहे तव्हांखे बिल्कुलु जवाबु ॾेई सघां थो पियो, पर हिकिड़ी के पर्सनल इशूज़ आहिनि हुन में मां खे पहिरीं ॻाल्हि त यकीन मां इहो चवंदुसि भाउ मूंखे एतिरनि ॻाल्हियुनि जी ख़बर कोन्हे का, पर बुनियादी मुंहिंजी नज़र में जेको आहे छाजे करे तमामु हिकिड़े पर्सनल इशूज़ आहिनि, हुन पर्सनल इशूज़ ते असां टेलीविज़न ते डिबेट कयूं त हिकिड़ी नामुनासिब ॻाल्हि, पर सियासी हवाले सां जेके ॻाल्हियूं आहिनि उहे मां चवण लाइ बि तयारु आहियां, मां हमेशह चयूं बि आहिनि, हाणे बि चवां थो। हिन ते जेकी सूरत हाल आहे उहा त पर्सनल घाटी करे अवाम जी लीडर आहे, बिल्कुलु लीडर आहे, जेको इहो वाक़ियो थियो आहे उनजे हवाले सां त मां बिल्कुलु क्लियर आहियां न, उन हवाले सां मां क्लियर पोइ हिन जी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। हीअ गवर्नमेंट न कराईंदे पोइ ॿी कहिड़ी गवर्नमेंट कराईंदे अचे? वसियत वारे मामले ते अव्हां हुनजा हथ अखर सभु अव्हां सुञाणो था, छाकाणि त घणो थोरो काग़ज़ी अव्हां खां सवाइ काॾे कोन थींदा, उन काग़ज़ खे उन वसियत खे अव्हां कीअं था ॾिसो? अव्हां सेंटर खे मेंबर आहे, अव्हां उन ते बि एतिराज़ कयो, वरी मामला साम्हूं आया, अव्हां जॾहिं तॾहिं ते वेठा अलॻि, तॾहिं ते ॿिए पासे वेठा ॿिए ज़रदारी हिकिड़े पासे, अव्हां अलॻि वेठा। मां बिल्कुलु इहा ॻाल्हि बिल्कुलु जेको आहे मां सम्झां थो त मां हिते कॉन्ट्रेक्ट कंदुसि त को अलॻि तकड़े ते कोन वेठा हुआसीं। मां हुन मीटिंग में शामिलु हुउसि जंहिं CC मीटिंग में जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वियो
जेका जेतिरी क़दुरु वसियत जी ॻाल्हि आहे मां सम्झां थो पियो त उनजे बारे में हिकिड़ी कॉन्ट्रोवर्सी पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे पर सवाल इहो थो पैदा थिए त मां थोरो मां इहे एतिरी ॻाल्हि उनजे बारे में मां पहिरीं बि चई हाणे बि चवां थो पियो ऐं बार बार हिनखे जेको आहे मां वरजाईंदो बि रहियो आहियां त जेका शइ साम्हूं आई उन ते मुंहिंजी नज़र में अमल थी वियो हाणे उन में कहिड़ी कबाहतूं हुयूं कहिड़ियूं न हुयूं इनखे त हाणे को हैंड राइटिंग एक्सपर्ट ई अमल त थी वियो पर अवां राइटिंग ॾिसी ॼाणो था बहितर एक्सपर्ट केरु थो थी सघे अवां सॼी उमिरि रुगो अरसो अखर बहितर सुञाणे सघो था ॾिसो मां राइटिंग जे हवाले सां थो चई सघां थो जेका राइटिंग मुंहिंजे साम्हूं आई त उहा यकीनन जेका राइटिंग उन जहिड़ी ई हुई जेका राइटिंग उहा न हुई जॾहिं उन जहिड़ी हुई त मां यानी साफ़ ॻाल्हि थिए थी पर उहा न हुई न मां इहा इन ॻाल्हि खे जेको आहे पहिरीं ॾींहुं वठी मुंहिंजी स्टांस इहा रही आहे त उहा इनखे जेको आहे जंहिंखे करिणो आहे त कोई हैंड राइटिंग एक्सपर्ट जे ॾिसे बाबा उहा हुनजी लिखियल हुई आहे पुछो थो त मां थोरो इन ॻाल्हि खे अॻिते वधाइण थो चाहियां त मुंहिंजी नज़र में जेका ॻाल्हि थी उहा उन ते अमल थी वियो ठीकु आहे उनखे हाणे तव्हां वापसि नथा वठी वञी सघो उन ते अमल थी वियो हिकिड़ो हुन में कहिड़ियूं नेगेटिविटीज़ आहिनि उहे पंहिंजे ते पर जेकॾहिं के ग़लति अमल थींदा आहिनि तारीख़ करे बि उन्हनि खे माफ़ु न कंदी आहे तारीख़ त पाण गवाह बणिजी अॻियां बीह रहंदी अची पर थोरी देरि लाइ असां अॻिते वञूं थोरी देरि लाइ असां हिनखे हिन शइ खे पोइ रखंदो आहे हिकिड़ी शइ उन ते अमल थी वियो हाणे सवाल इहो थो पैदा थिए त जॾहिं उहो अमल थी वियो त हाणे पोइ छा सियासत जेको आहे सो जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे या पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिनहसुल जमात जेको आहे सो अॻिते कीअं वधणो कीअं हलणो उनजे हवाले सां मां सम्झां थो बुनियादी तौर ते रज़ाई साहिबु उन महिल इहा फ़ैसिलो करे आहे त उहा ही हिकिड़ी सियासी जमात आहे वॾी सियासी जमात आहे बजाए हुनखे हिकिड़ो पर्सनैलिटी कट ॾियण जी जीअं हू कोशिशि करे आहे हिनखे जेको आहे हिकिड़ी अहिड़े नमूने हलाइणु खपे आहे जेके इंस्टीट्यूशनलाइज़ करे हिकिड़ी जेको आहे इदारे जी हैसियत में जमात जी हलाइण जी कोशिशि कई वञे आहे उन में बाक़ाइदा इहा ॻाल्हि जो ऐलान कनि हा पाण में पाण वेही त बाबा ठीकु आहे हीअ ॻाल्हि थी वई आहे मूंखे यकीननि जेको आहे हीअ शइ तव्हां ई ॾिनी आहे चाहे करे थी सघियो फ़ैसिलो तव्हां ई ॾिनी आहे पर हिनखे असांखे कंहिं सिरिश्त सां हिनखे खणी वञिणो पवंदो पर मां इहो सम्झां थो पियो त उते फीलिंग डिफरेंट हुई फीलिंग इहा हुई त शायदि जीअं भुटो साहिबु हुयो त बेनी साहिबु अची विया बेनी साहिबु इहे त हाणे असां अची विया आहियूं हाणे असांखे जीअं चाहे असां हिन पार्टी खे उनजो जेको आहे ईंदड़ वक़्त में वरी ईंदा ई बि साॻा ई ॿीहर मोटी मुस्तक़बिल ईंदड़ वक़्त में आहे मौजूदु मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त क़यादतूं जेकी हूंदा आहिनि उहे अवाम जी एक्सेप्टेंस ते हलंदियूं आहिनि ठीकु आहे तव्हांखे कंहिंसां तालुक़ु या कंहिंसां रिश्तो या जेके तालुक़ु रिश्ता हूंदा आहिनि उहे तव्हांखे प्रॉप अप त करे सघनि था पिया कंहिं जाइ ते पहुचाए था सघनि था पिया पर उते उनखे पाण खे एक्सेप्ट कराइणु ऐं उते जेको आहे उन ॻाल्हि ते रहणु ऐं उन ॻाल्हि खे हिकिड़ी अहिड़ी सिरिश्त ॾियणु जंहिंजे नतीजे में तव्हांजो हिकिड़ो अवाम में नालो हुजे तव्हांजी हिकिड़ी पाण हिकिड़ो इंस्टीट्यूशनलाइज़ फिगर थी वियो उन लाइ तव्हांखे पंहिंजी महिनत करणी पवंदी आहे उन जे लाइ जेको आहे तव्हांखे पाण खे अवाम खे एक्सेप्ट कराइणो पवंदो आहे मां सम्झां थो पियो त हिकिड़े रिश्ते या हिकिड़ी जेका तव्हां विल था चओ या हिकिड़ी हैंड राइटिंग चओ था पिया उन जेको आहे सो कंहिं शख़्स खे हिकिड़ी जाइ ते ज़रूरु पहुचायो आहे पर सवाल इहो थो पैदा थिए त अॻिते हुनखे अॻिते किथे पहुचंदो इन ते खोड़ सारी ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियनि पियूं पर मजबूरी आहे प्रोग्राम जे वक़्तु असां वञे पियो पुॼाणींदा असां कोशिशि कंदासीं हिन प्रोग्राम खे हितां ई कंटिन्यू कयूं ऐं सुभाणे पंहिंजे वक़्त ते इहो ई प्रोग्राम सुभाणे वरी खोड़ सारियूं ॻाल्हियूं जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां गॾु हुया उन में जेको अहम मामिलो हो त मोबाइल जेकी अॼु ताईं हथु कोन आई आहे गॾु उन साॻी गाॾीअ में उहा मोबाइल फ़ोन जे तव्हां मोहतरमा आख़िरी मैसेज बि कया फ़ोन ते बि ॻाल्हाए उन ते मोहतरमा भुट्टो जी शहादत जे हवाले सां ॿिया खोड़ सारा मामला उनजी यादगिरियुनि ते उन सां वेझा बि रहिया उन जा जेके मनसूबा दहशतगर्दी जे हवाले सां तइलीम जे हवाले सां सिहत जे हवाले सां जेके मामिला जेको सोचींदी उनजो हिकिड़ो विज़न हुओ पाकिस्तान पीपल्स पार्टी मौजूदा हुकूमत उन मनसूबनि ते केतिरो अमल करे थी या न इन ते ॻाल्हाईंदासीं पर सुभाणे वारे असां पंहिंजे प्रोग्राम में खोड़ सारी ॻाल्हियूं कंदासीं नाज़रीन अॼु असांजो जेको महिमान आहे डॉक्टर सफदर अब्बासी पाण सेनेटर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सेंट्रल कमेटी जो मेंबर आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे इक़दारी ॾींहंनि में संदसि पॉलिटिकल सेक्रेटरी साण सां तमामु घणियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि पर वक़्त जी खोट जे करे असीं कोशिशि कंदासीं त सुभाणे ई पंहिंजो हिन प्रोग्राम जो बाक़ी हिसो जेको ॿियो प्रोग्राम आहे उन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं जेके मोहतरमा भुट्टो जी शहादत जे हवाले सां जेके विल जे हवाले सां जेके हुन सां गॾु यादगिरियुनि जे हवाले सां उन ते ॻाल्हाईंदासीं पर सुभाणे वारे प्रोग्राम में तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाहिद।